पोइ असांजा आंटा कोन सड़ंदा ॾिसो सभई डिजाइन वाला क्या बात है के ॾिसो त 25-26 पूजर हितां पिया अथसि 25-26 पूजर हितां बाक़ी सॼो वानखेड़े मैदान खाली आहे जिते खपे क्रिकेट खेॾियो कंहिंखे वरी थोड़ा ॾिसंदा तव्हांखे ईअं लॻंदो रुगो पुठियां ॼण को हिकिड़ो फणोटो रुगो टंगी आयो हुजे हाँ किन के वरी विच मां सॼो चतो जो चतो गुम हूंदो आहे त तव्हां ॾिसजो ऐं ॾिठो बि हूंदव त मर्द ही थोड़ा हूंदा आहिनि छा कनि पटे तूं पूरा कनि मायूं भला पटींदी त उहो ई न ॿियो भला सिधी सी ॻाल्हि आहे सॼी दुनिया थी लुटाए अचनि हुनजे पुठियां हाँ चीले में तेरे वास्ते सब छोड़ के आ गई ऐं वरी उहो ई कुझु घटि वधि पुछा करे त पोइ वार त हुनजा ई पटींदियूं अदा को आड़े पाड़े वारनि जा कोन वञी पटींदियूं हा हिकिड़े ॾींहुं मायूं नेम टेम जूं त पकियूं हूंदियूं आहिनि न हाँ धीरे धीरे अड़ी सेटिंग कंदियूं आहिनि मर्द खे अहिड़ो ठाहे छॾींदियूं आहिनि भई लुॾ त लुॾंदो बीठोसि त ॼण भितर जी मूर्ति थियो वेठो हूंदो हा नेम टेम जूं पकियूं पाण कोन हूंदियूं पर मर्द खे ठाहे छॾींदियूं हाँ पाण भले चवंदी भई मां 5-10 मिंट में बस पार्लर बस वञी करे भिरूं थी भञाराए अचां 4 कलाक छुट्टी अड़े चया हुनजे पगड़ियुनि ते वञिणो आहे 4:30 बजे पहुंचजा आराम 4:30 भले मुंहिंजूं पगड़ियूं थी वञनि हुन खां पोइ ईंदी आहे पर रुगो मर्द रुगो अधु कलाक लेट थिए तव्हांजो नेम टेम हुजे 9:30 खां भई घर पहुचण जो हिकिड़े ॾींहुं रुगो 10 करे ॾिसो भॻवान जो कसम हे मोबाइल आहे न ये मोबाइल कोन अथव मर्दनि जो मंगल सूत्र अथव हाँ तव्हां घर में पर्स भुलिजी वञो कोन यादि कराईंदव पर जेकॾहिं मोबाइल भुलिजी आहे त मथां उछले भणंदव मगज़ भले मेजालो फाटी पियो हेॾा ही त खणी वञा हा चइजो ख़बर आई हुई त मुंहिंजो जासूस आहे इन मां त ख़बर पवंदी त सरगी आहे किथे अचो इहा हक़ीक़त अथव ऐं रुगो अधु कलाक केॾी लेट थी ॾिसो आज़माइण लाइ आज़माइश जे लाइ बि तव्हां रुगो कंहिं अधु कलाक लेट थी ॾिसो त 30 मिंटनि में 30 फोन ईंदव हा माण्हू गाॾी हलाइण भुलिजी वेंदो अञा हिकिड़ी घंटी ॿुधी रखी आहे वरी नहीं सही हेॾा किथे पहुता एक ही भाव की दुकान हा हेॾा किथे आयो ए जिन को मसणनि में विया जा जंहिं दुकान ते ई आहे ओचितो हिकिड़ो ग्राहक अची वियो आहे त पोइ हुनखे ॿुआरो ॾेई अचां न उहो कोन सोचींदियूं हाँ पर 9:30 अचण वारो 9:45 अच्छा उन अधु कलाक वो तो रत पवंदियूं पर घर अचण खां पोइ सॼी राति कोन सुम्हण ॾींदियूं सच ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजो कसम अथव चौथी कसम जी जिन मरी पवंदी मूंखे छो वॻो पाइणो पवंदो चई हेॾा तव्हांखे मुंहिंजो कसम अथव सच ॿुधायो किथे हुआ हाणे चया दुकान में CCTV कैमरा लगा पिया चई त मां सुभाणे तोखे फुटेज ॾेखारी उन में नेम टेम बि लिखियल ईंदो आहे भई मां केॾी महिल किथे हुअसि एतिरो अविश्वास अच्छा उन जो कारण आहे अविश्वास बि असां ई पैदा कयो आहे हुननि में पहिरीं चरियो बणाए वीचारी भोलियूं हा सम्झी भाउ ही चए थो माना ईअं ई हूंदो न ॼाण त ख़बर पई पोइ 8 ॾींहंनि खां पोइ ऐं उन ॾींहुं घोट ई पिक्चर ते आयो पर फर्स्ट क्लास लगो एड़ो क्या बात है हाँ केड़े दी बुधर दी अच्छा इन्हें करे बस पोत मां अविश्वास असां ही पैदा कयो आहे